जावा बे जे लाए बुराई सोचींदे त नतीजो केड़ो निकरंदो छा चंदो आवा जेको बे जे लाए खड खोटींदो पाण पुल तो टपी वेंदो छा जेको बे जे लाए खड खोटींदो वो पाण जरूर उनते तोखे मैं वाक्यो तो बुधायो वना दर्दनाक वाक्यो तो बुधाया जेको बे जे लाए खड खोटींदो पाण किरंदो अल्लाहु अकबर हिकड़ो शख्स वा जेके पुटरो ही हिकड़ो आ जेके पुटरो ही चार पुट भी प्यारा हुंदा न पंज भी प्यारा हुंदा पर जेकॾहिं हुजे ही के हिकु तंजा वधीक उन में छा हुंदो सा हुंदो पुटड़ो भी हिकड़ो ही आ उन गोठ जे रस्ते सा हिकड़ो शख्स वा जेको पैसो वा वो वने पो यार हज ते अगे प्याजल हज हुंदा अगे छा हुंदा प्यादल वेचाड़ो हज ते पो वने उनके पैसा भी हा उनके सामान भी हो सोचे त रात थी विया तवज्जो कजे सोचे त रात थी विया मन के वसव में रात रहा वरी सुबह जो सफर चालू रखन में गोठ वाल को पुछा से तमामो नेक केड़ो वा चवता भले में भलो केड़ो वा जेको वाकई भलो हो चो से हे मानुआ इन जे ओताक में मेहमान भी रहंदा न शरीफ मानुआ खिदमत भी कंदो हुन भी दिसो त वाकई भलो आ पर पैसो एड़ी शय आ जो चंगन भलन जा कम लाहे जड़ी आवा पैसो एड़ी शय जो चंगन भलन जा कम उनके चे यार गाली है ते मोट पैसा भी ने सामान भी आ कीमती मा वणा तो भले सफर ते वने भी हज ते पर पो भी शर्म हया सजो वाक्य बुधंदे त समझ में अची वने भी हज ते पो पैसो भी हलाल जो आ होयो भी शरीफ मानू दिल में सोचे गोठ वालों के खबर ना है अलाए काथों जो आ जे करे रात जे टाइम ते खड खोटे करे न के मारे पूरे शरींदा से त पैसो भी फबी विंदो सामान भी फबी विंदो अवा पैसे कम लाथो आजे पैसे कम लाथो अल्लाहु अकबर हुन वरी दिल जाए जे खातर जी यार के यकीन थे दिल जाए जे खातर पुत्र के भी गड सुमारे जैसे मता चवे त मुके पैसो आ अकेलो सुमारे इन करे वो शख्स भी सुतो पुत्र के भी सुमारे और मेहमान के भी इन पंजे हिसाब सा इयो ही ज़हन रखियो त रात जो वगड़ो थींदो काती बाती खणी तकी रखे मुंडी लाहे इते ही खड पूरे छिंदा दे हर को चंदो बाबा मेहमान है बाबा सुबह जो हलियो वियो ए त सोचे तो पर मथ्यो त ऑफिस में सीसीटीवी कैमरा लगला हुंदा बाबा कहीं शे के हथ न लायो छो त कैमरा लगी पेन मालिक दसे तो सीसीटीवी है इन मोबाइल जो ख्याल कयो ता पर जेको मथ्यो आ उन जो ख्याल वहुआ माकुम आइन मा कुंतुम जो कुछ वही तो हर जाए ते गडवा उन जो ख्याल नथा रखा अल्लाह सही चल पंजो खौफ नसीब फरमाए आमीन तचो रात जो पंजे लिया सा हमरा ये जो सोचो पर अल्लाह के बियो कुछ मंजूर हो किया अल्लाह अकबर इन जो हमरा इन डिठो त मेहमान हेडो सुमारियो आ विच ते मुजो पुटरो आ हेडो मां सुतो पियो आ हिन सोचो त अधरात उथी करे मेहमान जे खट दे वनी करे मुंडी लाईंदम पुत्र के उतारे हलनम पर मेहमान के भी रात जो पेशाब लगो पुत्र के भी पेशाब लगो मोटी आया त खट्टा मट जी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर तवज्जो कर उन जो पुत्र भी पेशाब ते निकतो मेहमान भी पेशाब ते निकतो मोटी जो आया इन जो पुत्र मेहमान वारे खट दे हलियो वियो मेहमान इन जे पुत्र वारे खट दे हलियो आयो अदरात जे टेम ते जी जो वो ही शख्स थियो इनके पतो कोन हो काती खणी जो न जे सीने ते पातो काती खणी जो न जे सीने ते पातो पतो ही कोन तमा कोन के आयो जे जो पंजे पुट जी मुंडी लाहे छडी
पांजे पुट जी मुंडी जो लाए छे उन तह जो कई तह ते मेहमान जागियो मेहमान जी जो जागियो उन रोशनी जो कई दिन जे हाथ में कातिया रत वहे थी पई पुट जी मुंडी लथी पई रड़ियो जो कई गोठ वारा अची पाता मानू जो अची पाता यार इन जे हाथ में कातिया रत वहे थी पई पुट जी मुंडी लथी पई पुछादो करे छा हकीकत जे बेखे न चो मुखे चो मां पांजे पेरन ते पाण काती हैया जे बेखे न चो मुंजो पुट मुंजे हथन को हुन कोहरायो सिर्फ ये त मां बे जे लाए खड खोटण पई अब सिर्फ ये त बे जे लाए तवा वट न हुंदो असा जे पासे दे इयो भी मुके दा मिलंदी आ हे जेके झत्ता लगन थियु न पो जे केंजी झत्त थे थी केंजी नथी थे अगलो वरी छा तो करे गरम पानी झत्तन जे कोयर में तो विजी वने जे इन जो सड़ी वने हल बेड़ा छा अल्लाह जी कुदरत हालांकि झत्त जे कोयर में मामी त बहराड़ी वाला कुड़मे जो पुटरा झत्त जे कोयर में गरम पानी विदो त वडा या झत्त पो जो झत्ता तैयार उन जो सड़ी पई वने जे जे झत्तन में गरम पानी उए वधी पई वने केरा तुजी मुजी नियत न हलंदी तुजो मुजो इरादो न हलंदो मैं थींदो जी मुजो अल्लाह कंदो आ ओ मानु चुसड़े खुदा गंज दिनो है जो पंजे पुट के दुनिया जे लालच जे करे एकरो ही पुट यही पंजे हथ सा पांजो पुट तो कोरायो न किन्नी दुनिया जे लालच जे करे यो हिरस हवा सा अलाए काथे पहुंचाई आवा असा वारा छोकरा पी उन के नौकरी वठी दिंदो न शादी को पो छा छोरो सोचींदो घरवारी कन भरिंदस सजी पगार माना तू इनन के दे पो तू सजी जिंदगी केंजो खादो आवा तू सजी जिंदगी केंजो खादो चंदो त मुजी पगार मो अब्बो शो खाए अम्मा शो खाए अरे तोके पगार मिलिया पी मां जे दुआन सा तू वो पी मां जा पैर पकड़ त तुझे ला आसानी थे आवाज है अल्लाह सही चला सा समूरन मुसलमान के हया नसीब फरमाए आमीन त चओ बे जो भलो कंदे त तुजो भलो थींदो अल्लाह सही बिन सा भलाई करण जी तौफीक अता फरमाए आमीन त चओ।